डिसंबर जो महीनो ॼण सकाफ़ती हवाले सां मनसूब थी वियो आहे। कंडियारो जे ख़ानगी स्कूल में हिकु पुरवकार ऐं रंगारंगी प्रोग्राम जो इनकाद कयो वियो आहे। स्कूली शागिर्दनि ऐं उस्तादनि खां उन्हनि खां पुछूं त सकाफ़त जे हवाले सां हू प्रोग्राम कीअं मल्हाए रहिया आहिनि। जी जिन्हनि असांजो हिते साथ ॾेई करे असांखे फेमस करायो आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजो कोई मीडिया जे हवाले सां ई असां हिन गुफ़्तगू खे अॻिते पहुचाईंदासीं। हीअ जेका सकाफ़त आहे हीअ असांजे तहज़ीब, हीअ असांजे सिंधी टोपी ऐं अजरक, हीअ असांजी जेके रत ऐं असांजे जिस्म में जेका तहज़ीब समायल आहे उनखे ज़ाहिर करण जो हिकिड़ो उजुर आहे। ऐं हीअ असां इंशाअल्लाह ताला 5000 साल भोन जे दड़े खां वठी जॾहिं तव्हां हिस्ट्री पढ़ंदो त उन्हनि खां वठी सिंधी जेका सकाफ़त आहे उहा पूरी दुनिया में मशहूरु आहे। उन ई हवाले सां असां कल्चर डे अॼु सेलिब्रेट कयूं था पिया। असां मीडिया जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं जेके असांजे प्रोग्राम खे अॻिते वधाइनि था पिया। असां ॿारनि ते इहा ई महिनत कंदा आहियूं, अल्हम्दुलिल्लाह कंदा रहंदासीं त असांजा ॿार सिंध जे हवाले सां मशहूरु थियनि, फेमस थियनि ऐं असांजा ॿार तालीम याफ़्ता थियनि, तहज़ीब जे हिसाब सां, तमंदन जे हिसाब सां उन्हनि खे ख़बर पवे। बसि लास्ट में मां एतिरो पोइट्री चवंदुसि, सिज चयो साह ॾियां, चंड चयो चाह ॾियां, मूं चयो सोणी धरती का सवा हर शइ खे बाहि ॾियां। महिरबानी, थैंक यू। प्रोग्राम या इवेंट्स जेके मल्हायूं था उन में इहो आहे त असांजे नंढे नस्ल खे असांजे कल्चर जी रहन करण जी ख़बर पए थी ऐं उन खां पोइ जेके स्कूलनि में एक्टिविटीज़ थियनि थियूं उन में ॿारनि में शऊर पैदा थिए थो ऐं जेका तहज़ीब असांजी मोहन जे दड़े खां वठी जेका हिन ताईं हले पई, जंहिंजी कंहिंखे ॼाण न आहे, उन जे हिननि प्रोग्रामनि जे ज़रिए असां उन्हनि जा अक्स, उन्हनि जूं ॻाल्हियूं करे अॻिते आणियूं था, जंहिंमां माण्हू ॿारनि खे या नॉलेज मिले थी। असां अहिड़ा अॻिते वधंदड़ सिंधी क़ौम शऊर वारी क़ौम हुई जंहिंजे करे असां हिन उनखे विसारे वेठा आहियूं पंहिंजे कल्चर खे। ऐं सुठी ॻाल्हि आहे अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि जीअं ॿारनि में शऊर बि थिए, तालीम में बि इज़ाफ़ो थींदो, ॿारनि में नॉलेज बि ईंदी। रही ॻाल्हि तालीम जी, तालीम में जेको असांजे हिननि नौजवान नस्ल जेको उस्ताद जेके हिन वक़्तु पढ़ाइनि था या वालदेन जेको ॿारनि ते तवजो ॾियनि था, इनशाअल्लाह इहे सभु गॾिजी सॼी ॿारनि खे सुठी मंज़िल ते रसाईंदा। जीअं त तव्हां ॾिसी सघो था त ब्राइट हाउस स्कूल जे तरफ़ां हिकिड़ो ज़बरदस्त सिंध सकाफ़त ऐं अजरक टोपीअ जो हिकिड़ो प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे, जिन में असांजा वालदेन शरीक आहिनि, उस्ताद साहिबान शरीक आहिनि ऐं इंशाअल्लाह ॿिया बि काफ़ी हिन कंडियारे शहर जा मुअज़्ज़िज़ीन ऐं वालदेन हिन में शरीक थींदा। ऐं इन में हिकिड़ी हीअ जेकी सकाफ़त आहे तव्हांखे ख़बर आहे त हीअ अज़ीम सकाफ़त आहे, हज़ारे साल माना असांजी इहा सिंध तारीख़ रखे थी। बसि असांजो नंढिड़ो प्रोग्राम पंहिंजी सिंध खे उजागर करण लाइ आहे, पंहिंजी सिंध खे माना मान मथां करण लाइ आहे। महिरबानी। उस्तादनि ऐं स्कूली शागिर्दनि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधो, जिन चयो त हीउ असांजो हिकिड़ो नंढो प्रोग्राम सिंध जी अज़ीम सकाफ़त खे भेटा पेश करण जे लाइ आहे ऐं मुस्तक़बिल में बि अहिड़ा प्रोग्राम कंदा रहंदासीं। कैमरामैन अब्दुल वहीद चन्नई सां गॾु अब्दुल रज़ाक गांगरो, धरती TV न्यूज़, कंडियारो।